का शइ न मिली उहो सुकून कोन मिलियो। सुकून ऐं चैन जेकॾहिं आहे त उहो अल्लाह जे इबादत में कंहिंमें चओ अल्लाह जी इबादत। मूंखे वाक़ियो यादि आहे, हारून रशीद खे संस वज़ीर चयो, चई बादशाह वॾा वॾा माण्हू तव्हांजे दरवाज़नि ते ईंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे टाइम कोन ॾींदा आहियो मुलाक़ात जो। हिते हिकिड़ो फ़क़ीर रहंदो आहे, झूपड़ी में वेठो आहे, जेकॾहिं तव्हां उन पाण गॾिजी हलूं त पाण खे 5 मिंट मुलाक़ात जे लाइ कोन ॾींदो। ॻाल्हि मुंहिंजी सम्झो पिया न? चई पाण खे 5 मिंट मुलाक़ात जे लाइ कोन ॾींदो। चई ईअं आहे बि फ़क़ीर, पाण हली हलूं। चई हा। बादशाह वज़ीर सां गॾु आयो, फ़क़ीर साहिबु अंदरि अल्लाह जो ज़िक्र वेठे कयो। नौकर को मुंहुं जहिड़ो दरवाज़े जे ॿाहिरां वेठो। वज़ीर चयो त फ़क़ीर साहिब खे चओ त बादशाह तव्हां सां मुलाक़ात जे लाइ आयो आहे, 5 मिंट हुनखे वक़्तु ॾियो। अंदरां जवाबु मिलियो त मूं वटि हींअर वक़्तु ख़ाली कोन्हे। अल्लाह सां तालुक लॻल हो, फ़क़ीर जी ज़रूरत कई। बादशाह खे कावड़ वई, वज़ीर खे चई फ़क़ीर न आई छॾ। चई कीअं? कि फ़क़ीर हुजे त पंहिंजे दरवाज़े ते नौकर कीअं विहारिया? नौकर त वॾा माण्हू विहारींदा आहिनि। सो हिकिड़ी मिसरा चाहे मोकिली त दरे दुर्वेश रा दरबान न बायद। जेकॾहिं दरवेश हुजे हा त नौकर घर ते न रखी हा, नौकर त असां जहिड़ा हाकम रखंदा आहिनि। फ़क़ीर साहिब अंदरां जवाबु मोकिलियो त बबायत ता सॼे दुनिया न आयद। असांखे बि ज़रूरत हूंदी आहे नौकरनि जी, तव्हां त अवां जहिड़ा कुता बिना इजाज़त जे अंदरि अची इबादत में ख़लल पैदा न कनि। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक जुड़ी वेंदो आहे तॾहिं का ॻाल्हि कोन हूंदी आहे। बालूल चरियो आयो पे बगदाद जे बाज़ार में, हारून चयसि सलमा शइ त जेको चवे सो तोखे ॾियां, कपिड़ो चवे, गंदी चवे, सभु कुझु चवे तोखे वठी ॾियां। चई बादशाह माण्हू मूंखे पागल था चवनि पर आउं तोखे पागल थो चवां। चई कीअं? चई अना व अंत अयालुल्लाह फकैफ यरज़ुक़ व यंसानी। चई मुंहिंजो ईमान इहो आहे त आसमान जे छत जे हेठां जेका मख़लूक आबाद आहे उहे ख़ुदा जे घर जा भाती था अची बणजनि। सम्झ न? पोइ अल्लाह सी तोखे ॾे, मूंखे विसारे छॾे, ईअं कीअं थी सघे थो? तो वटि जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत हुजे त तोखां वठण जे लाइ तयारु आहियां, पर जेकॾहिं तोखे कुदरत जे तरफ़ां मिली आहे तूं पाण पिनणो आहीं त पिनणे जे अॻियां हथ बिगाड़ण जे लाइ तयारु न आहीं। असुल मक़सदु जेको आहे सो आहे अल्लाह सां ताल्लुक़। जॾहिं अल्लाह सां ताल्लुक़ क़ाइमु थी वेंदो आहे तॾहिं सुकून अची वेंदो आहे, चैन नसीब थी वेंदो आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार जेकॾहिं सुकून ऐं चैन आहे त अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि चैन आहे, अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि सुकून आहे। तव्हां दुनिया सां पंहिंजा ॾींहं लॻाया आहिनि, 2-3 ॾींहं वरी बि अल्लाह जे यादगिरी सां लॻायो, पोइ ॾिसो त चैन ऐं सुकून आहे या कोन। उनजो दरवाज़ो 24 कलाक खुलियल आहे। केॾा बि गुनाह कया आहिनि, केतिरा बि गुनाहगार आहियूं, ज़िंदगी सॼी गुनाहनि में काटे चुका आहियूं, पर अञा बि मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ बंदि न आहे। 24 कलाक मग़फ़िरत जो दरवाज़ो असांजे लाइ छा आहे? चओ खुलियल आहे, फ़क़ति अचण जी देरि आहे। हिकिड़ो गुनाहगार हूंदो आहे, चवंदो आहे मौलवी साहिब मुंहिंजे लाइ दुआ घुर, ऐं गुनाहगार आहियां। गुनाहगार जी जेकॾहिं न क़बूल करे हा त हुनखे पैदा ई कोन करे हा, पैदा करण खां पोइ ॿिए दर जो हुनखे मोहताज ई कोन बणाई। पर घुरण जी आदत हूंदी आहे। असांजो घुरण हींअर मौलवियुनि जो इख़्तिलाफ़ आहे त दुआऊं 3 घुरबियूं या हिकिड़ो खणबो, आवाज़ ज़ोर सां कबो या आवाज़ सम्झ न आस्ते अची ॻाल्हाइबो, पोइ फतवाऊं लॻणु शुरू थी वयूं। इहे सभु जालत जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। क़ुर ते जेकॾहिं नज़र विझे त दुआ न को हथ खणण जो नालो आहे, न को वात हलाइण जो नालो आहे। क़ुर चवे थो अमन युजीबुल मुज़्तर इज़ा दा, केरु आहे जेको बेक़रार जो सॾु सुणी उनखे क़बूल करे उन खां तकलीफ़ वठाए। क़ुर चवे थो दुआ नालो आहे, बाने जो तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी पवणु। बसि तो तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी त ॾिस। ख़ुदा खे सॾण ते को बि ख़र्च कोन्हे। कंहिं दरगाह ते वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, कंहिं मुर्शिद वटि वेंदे त 5 रुपया ख़र्च करणा पवंदा, धाॻो वटाईंदे त बि 1.25 रुपयो तोखे ॾियणो पवंदो, शीशो पढ़ाईंदे त बि ॾियणो पवंदो। ख़ुदा खे सॾु करण ते न को अरबी सिखण जी ज़रूरत आहे, न का क़ुर पढ़ण जी ज़रूरत आहे, न का ॾींहं जे टेम जी ज़रूरत आहे, न का राति जी ज़रूरत आहे, न का घर खां ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत आहे, न का वुज़ू करण जी ज़रूरत आहे। जिते बि सुतो पियो हुजे सार थिए अखियुनि खे माटे चओ या अल्लाह, मथां ऐलान थींदो आहे उदूनी अस्तजिब लकुम। ऐं माना तुंहिंजो सॾु रायगान कोन वियो, मूं ॿुधो आहे अची जेको घुरणो अथई सो घुर अची। हिकिड़ो सहाबी आहे हुज़ूर जे साम्हूं दुआ पियो घुरे ख़ुशीअ में, चवे थो अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक फ़ग़्फ़िर ली। ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू आहीं ऐं तुंहिंजो ख़ुदा आहियां, मूंखे माफ़ कर। वात उबतो हली वियो, मथां ऐलान कयो थो कल समय तो कौलक या अब्दी व ग़फ़रतो लक। ऐं बाना मूं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तोखे माफ़ करे छॾियो। तो उनखे कोन सॼो आहे जेको फ़क़ति वात ते इत्तिफ़ा करे। इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर। तुंहिंजी ज़बान त उबती हली वई, पर जंहिंखे तो सॼो आहे उहो दिलि जे राज़नि खे ॼाणंदड़ आहे। ऐं अल्लाह जी ज़ात ऐं बाना जेकॾहिं मुंहिंजी वठ पकड़ वात ते हुजे हा त गुंगे जी दुआ केरु क़बूल कंदो जेको ॻाल्हाए बि नथो सघे। मुंहिंजी दरबार 24 कलाक खुलियल हूंदी आहे। फ़क़ति तुंहिंजे अचण जी छा हूंदी आहे? चओ देरि हूंदी आहे। ज़िंदगी जा चंद ॾींहं आहिनि जेके अल्लाह जी मर्ज़ी सां गुज़ारणा आहिनि। जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारियासीं त नाकाम। मुंहिंजा दोस्तो हे नौजवान वेठा आहिनि,
तव्हां 5 वक्त नमाज की पाबंदी करो, कुरान करीम जो दौर करो। हाँ ही नौजवान आहे, 2 ॾींहं नमाज जमात सां पढ़ी, सिपारो तारीख़ दौर जो अची कई, सम्झ 3 ॾींहं खां पोइ बीमार थी खट ते किरी पियो। हाँ इशारनि सां नमाज पढ़े, मस्जिद में भी कोन अचे, कुरान के खोले ही कोने, दौर कोन करे सके। पर हिन रहमत हिन उम्मत जे लाइ अल्लाह जो कानून कयो आहे, अमल कलील अजर कसीर। हिन उम्मत जे लाइ कानून इहो मथां हुकुम थींदो आहे, उक्तबूल अब्दी हसनात। ऐं मलाइको हिन बाने जे दफ़्तर में कुरान जे तिलावत जो सवाब लिखो, नमाज जे जमात जो सवाब लिखो। चवंदा या अल्लाह त बीमार पियो घर में, सम्झ कुरान करीम जो अॼु वर्को खोले ही कोन, अॼु उथी कंहिं क़िस्म जो न सघियो। कुदरत जे तरफ़ां अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो आहे त 2 ॾींहं हिन खां अॻु में इहो कमु हिन कयो या कोन कयो। चऊं या अल्लाह कई, सम्झ कि अॼु बीमार आहे, कंहिंजे करे मुंहिंजो बानू पेंशन ते आहे, जेकॾहिं मास्टर पोड़ो थी वेंदो आहे त बुखी हुकूमत अधु पेंशन जो ॾींदी आहे, बानू इबादत करे बीमार थी पवंदो आहे त अल्लाह जी ज़ात हुनखे पूरी पेंशन ॾींदी आहे। ख़ुदा जे जिंदगी तो गुजरे थी, मस्जिद वारो मरंदो, सिनेमा वारो मरंदो, डिश वारो मरंदो, कुरान वारो मरंदो। वक्त जिते भी लगाईंदे उते लगंदो। हर को ॾींहुं नेक जो हुजे या बद जो हुजे, कब्र के वेझो आहे, दुनिया के पोयां छॾींदो अचे। वक्त गुजरे पियो, नेकी में भी गुजरंदो आहे, बदकारी जे अंदर भी गुजरंदो आहे। खुश नसीब आहिनि उहे शख्स जिन जी ज़िंदगी अल्लाह जे मर्ज़ी जे मुताबिक़ हुई। असांजे कहिड़ो इम्तिहान आहे? असांजे त को बि इम्तिहान कोन्हे। 313 ॼणा आहिनि जेके जंग बदर में हुज़ूर जिन वठी आया आहिनि। वॾे किसे करण जी मूंखे ज़रूरत कोन्हे। हुज़ूर खे लड़ाई जो इरादो ई कोन हो, हिकिड़े काफ़िले खे लुटण जो इरादो हो, ओसितो आया। पर दुश्मन ताक़तवर जे मुक़ाबले में अची बीह रहिया आहिनि। हे बेसरो सामान आहिनि, हो सामान वारा आहिनि। पाणी ते कब्ज़ो उन्हनि जो, हथियार उन्हनि वटि, हे त पेरनि ते सम्झ अॻियूं ॿधी, पुठनि ते सम्झ हथनि